हैदराबाद से वेंदड़ मेन रोड ते असां अॼु मौजूद आहियूं जिते मिट्टी जा ठहियल ठाव ऐं कुंभारपाड़े में जेके इहे थांव वग़ैरह ठहंदा आहिनि उन सां गॾोगॾु मेन रोड ते जेके ठहियल बर्तन से मिट्टी जा चिकी मिट्टी जा ठहियल थांव वग़ैरह तयारु मुकमल हिते पिया आहिनि जेके रीसेल थियनि पिया इन हवाले सां अॼु असां इन ते पंहिंजी डॉक्यूमेंट्री ठाहींदासीं त भाई इन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं आख़िर मिट्टी जा थांव तव्हां ठाहियो था त कहिड़े हिसाब सां ठाहियो था इन में अव्हांजी महिनत केतिरी थी लॻे उन खां अलावा हिते इलाही क़िस्मनि जा असांखे शयूं ॾिसण में पियूं अचनि वागूं वग़ैरह आहिनि उन खां अलावा पखियूं आहिनि मटका वग़ैरह ठहियल आहिनि कूलर वग़ैरह इन्हनि जा ठहियल आहिनि मिट्टी जा ठहियल कई थांव आहिनि जेके सिंध जी सकाफ़त में बि हिननि जी शमूलियत आहे इन हवाले सां असां ॿीठा आहियूं मेन रोड ते अची हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदा चिकी मिट्टी जे थांवनि जे हवाले सां हिननि जो छा चवणु आहे जी साईं तारुफ़ मुंहिंजो अब्दुल मजीद नालो आहे ज़ात जो कलोड़ो आहियां ऐं पंहिंजो असांजो घणो कमु जेको आहे नर्सरी जो आहे माशाल्लाह नर्सरी में तक़रीबन मूंखे 20-22 साल थी विया आहिनि पंहिंजो पौधनि में महिनत कंदो आहियां ऐं पाण तयारु कंदा आहियूं ऐं उन खां अलावा साईं तक़रीबन हिन जॻह ते जिते हींअर तव्हां मौजूदु मूंसां गॾु आहियो तक़रीबन मूंखे हिन ते 10 साल छा आहिनि पंहिंजी रोज़ी ते हींअर मिट्टी जा थांव जेके ॿाहिरि मेन रोड ते तव्हां सिंगारे रखिया वेठा आहियो जी जी इहे कीअं ठहनि था हिननि जी सैलरी कीअं आई ठहनि कीअं था कहिड़ी मिट्टी सां ठहनि था या अॻियां जो रीसेल साईं हिन जी मिट्टी जेकी आहे असल में ज़मीन मां मिट्टी निकिरंदी आहे चीकी हूंदी आहे बिल्कुलु ॻाढ़ी हा पोइ उहे खणी ईंदा आहिनि कुंभार खणी वञी ठाहींदा आहिनि उनखे पहिरियों त लाइ गुॾींदा आहिनि पाणी ॾींदा आहिनि 2-3 ॾींहं पाणी में अंदरि पई हूंदी आहे पोइ पाणी पाण चूहे बंदि कंदी आहे पोइ उनखे लताड़ींदा आहिनि सही तरीक़े सां लताड़े पोइ जीअं नरम छींदी आहे पोइ उन मां जेको आहे उनखे सेट करे पोइ उन मथां कपिड़ो रखी छॾींदा आहिनि पोइ जॾहिं सम्झंदा आहिनि थांव ठहण जहिड़ो आहे गमलो आहे या पाटड़ो आहे कहिड़ी शइ बि आहे ठहण जहिड़ी आहे त पोइ उनखे इस्तेमालु कंदा आहिनि साईं जी साईं हिन शइ में वॾी महिनत आहे कटिंग आहे हर शइ में आहे जे तव्हां ॾिसो था गुलज़ार पिया आहिनि या गमलनि जी कटिंग आहे इन में वॾियूं महिनतियूं आहिनि इहे असांखे जेको आहे कराची में खणी ईंदा आहियूं जी जी कराची में खणी ईंदा आहियूं कराची में साईं किराया भाड़ा पइजी ईंदा आहिनि को असांखे 200 ताईं बि पइजी ईंदो आहे को 250 ताईं पइजी ईंदो आहे के 2-3 हज़ार ताईं पइजी वेंदा आहिनि अहिड़े हिसाब सां जे वरी अञा ख़ूबसूरत आहे उहो असांखे 4,000 ताईं पइजी वेंदो आहे पोइ उन में असां हिते वरी गुलज़ार पाण कंदा आहियूं अचे सिंगारींदा आहियूं जेतिरी ख़ूबसूरती ठहंदी ओड़े हिसाब सां ग्राहक लहंदा आहिनि परे खां ॾिसी अहिड़े हिसाब सां पंहिंजो हिसाब किताब कयो आहे हिते सिंध जे सकाफ़त में हिननि जी शमूलियत आहे उन खां अलावा जेकी पंहिंजे तव्हां हथ जी महिनत कयो था ओतिरी तव्हांखे रोज़ी मिले थी इन शइ में साईं शुक्र आहे अलहमदिल्ला बसि इहो आहे त पंहिंजे बचड़नि खे पालियूं था हथु कंहिंजे अॻियां डिघो नथा कयूं इहो शुक्र आहे अलहमदिल्ला पंहिंजी रोज़ी आहे कंहिंजी मोहताजी न आहे पंहिंजी रोज़ी आहे शुक्र अलहमदिल्ला सही थी अचे रोज़ी कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठहियल आहिनि साईं इन में माशाल्लाह जंहिं तव्हां पौधनि जे बारे में पुछा कंदव त बि ॿुधाईंदासीं उन खां अलावा अगरि पंहिंजा गुलदान ठहिया पिया आहिनि इन्हनि जे बारे में तव्हां मालूमात कंदव त उहे बि ठाहींदासीं जी जी साईं इहे गुलदान तव्हां भरिया न लाइ न भरिया ॾिठो उहे पंहिंजे हथ जी महिनत छल आहे साईं सॼी जी जी जे उनजी महिनत बि सम्झ तक़रीबन कारीगर हिकिड़ो वेहंदो आहे असांखां 1500 रुपया ॾियारी वठंदो आहे उहो साईं जेके 2 गुलदान 3 ठहिया पिया आहिनि 4 ॾींहं में ठाहींदो आहे साईं कटिंग जे हिसाब सां साईं उहो असांखे घर में गुलदान पइजी थो वञे तक़रीबन इहो 350 रुपया जेको साईं वॾो पियो आहे जी पोइ हिते असां सेल जेको कंदा आहियूं 500 रुपये में हिकिड़ो कंदा आहियूं साईं जी जी अॻियां जेको कॾहिं तव्हांजे ग्राहक वग़ैरह अची वेंदो आहे चवंदो असां रिआयत वग़ैरह कर पर हीअ त तव्हांजी हथ जी रोज़ी आहे हथ जी महिनत आहे त पोइ हिन में तव्हांखे ओतिरो मुनाफ़ो थिए थो साईं पोइ हुन ते ॾिसो न हाणे जे 350 रुपया तव्हांखे ॿुधायो आहे असां 500 ॿुधाईंदा आहियूं ठीकु आहे न साईं पोइ हुन 500 ते किथे 50 रुपया बि ग्राहक छॾींदो आहे त पोइ हुन ते असांखे 100 रुपया बची पवंदो आहे पंहिंजी महिनत जो इन शइ ते क्वालिटी हूंदी आहे या हल्की क्वालिटी हुजे या सुठी क्वालिटी हा साईं क्वालिटियुनि में बि बाक़ाइदे पियूं आहिनि सादियूं पियूं आहिनि कटिंग में पियूं आहिनि साईं जेके असांखे जेके तव्हांखे ॿुधायो 350 आहे उहा असांखे 250 ताईं मिलंदी आहे हल्की में हल्की अहिड़े हिसाब सां ठाहींदा आहियूं जेके हिन मेन रोड ते असां ॾिसी आयासीं वागू ऐं पखियूं रखियल आहिनि इन्हनि जो छा डिमांड आहे साईं उन्हनि जी डिमांड जेको तव्हां हरणी ॾिठी आहे या वागू ॾिठो आहे वागू आहे हींअर 2,500 रुपये साईं अच्छा हरणी जेकी जोड़ी पई आहे उहा आहे 10,000 रुपये साईं ऐं उन खां अलावा उन में बचो बि पियो आहे उहो हिकिड़ो 2,500 जो हिकिड़ो बचो आहे साईं जी जी महिनत केतिरी आहे जीअं उहो बदकूं पियूं उन जा इहे शयूं पियूं आहिनि साईं हिन ते महिनत जाम आहे साईं सीमेंट जो कमु आहे न साईं इन में सरियो माशाल्लाह गंज थो लॻे सरे जे हिसाब सां सरे खां बग़ैर कमु नथो अचे
सरियो लॻे थो सम्झे त बदकूं अगरि ठाहींदा आहियूं असां त 4 ठहंदियूं आहिनि उहे बि चवंदी आहिनि खां पोइ हिननि खे कलर दलर थींदो आहे साईं। ये जेकी मिट्टी जा मटका वग़ैरह ठाहींदा आहियो तिन में गर्मियुनि सां कहिड़ा फ़ाइदा आहिनि पाणी वग़ैरह थधे जे हिसाब सां? साईं गर्मी में इहो फ़ाइदो आहे, हिन में बीमारियूं घणियूं घटि थियूं लॻनि ऐं माशाल्लाह जे मटके में पाणी विझो त जे न को फिल्टर शी ईंदो आहे पाणी, फिल्टर खां वधीक जेको आहे पाणी हुन में शी ईंदो आहे। हा ऐं थधो रहंदो आहे, बाक़ाइदे बर्फ़ जी विझण जी कोई ज़रूरत न आहे। राति जो भरियो सुबुह जो एॾो थधो हूंदो आहे त हुनखे बर्फ़ विझण जी कोई ज़रूरत न आहे। बर्फ़ विझंदव बीमारी आहे ऐं हिन में बीमारी न आहे। हे तक़रीबन जेको बि मिटी जो ठिकर आहे खाइण पीअण वारो तक़रीबन बीमारियुनि खे दूरि कंदो आहे। मटके ऐं नादे खां अलावा हिमल जेका नई शइ तव्हां में ॾिसूं था त हिकिड़ी कूलर बि हिननि जी ठाही अथव, त कूलर जी छा आहे डिमांड? हा साईं कूलर में वॾी महिनत आहे। कूलर जी जेतिरी महिनत आहे त उन जो माशाल्लाह 400 खां वठी 500 ताईं आहे। मिटी जो जेको कूलर आहे उन में महिनत आहे। उहो ॾींहं में तक़रीबन 3 ठाहींदा आहियूं असां। जी जी अॻियां खां तव्हां हीउ मैसेज पंहिंजे हिसाब सां ॾियणु चाहींदव पंहिंजे शयुनि जे लाइ का सैलरी लाइ? साईं इहो ई आहे माशाल्लाह। अगरि जेके बि असांजा भाइर दोस्त ॾिसनि था असांखे हैदराबाद शहर में ऐं नसरी जो नालो आहे पंहिंजो गोल्डन साईं, ठीकु आहे। पंहिंजो नालो आहे अब्दुल मजीद, बाक़ी नंबर आहे तव्हां ॾिजोसि हुते पोइ, ठीकु आहे साईं। उन खां अलावा इहो ई आहे जेको भाइरनि खे असांजी शइ पसंदि अचे जीव ॾिसण लाइ अखियुनि ते साईं जेॾी महिल हलिया अचनि असां हाज़िर आहियूं। जी 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 बिल्कुलु असां कुंभारनि सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। उन्हनि जो चवणु हुयो त जेकी मिट्टी जा थांव हिननि जे हिते असांजी घणी महिनत आहे। हिन महिनत जे हवाले सां पंहिंजी असां जेकी महिनत ठाहियूं था उनखां अलावा असांजे कस्टमर वग़ैरह अॻियां खां अचे थो त पोइ उन हिसाब सां वठे थो, मतिलबु असांजो रोज़गारनि तमामु बहितरु हले पियो हिन हवाले सां। पर हीअ मिट्टी जा थांव ठहनि कहिड़े नमूने सां इहे तव्हां राज न्यूज़ ते ॾिसणु न विसारींदा। इन खां अलावा जेके जदीद दौर जा हिनमहिल मिट्टी जे थांवनि खां शयूं तयारु थियनि थियूं, जेके पखी वग़ैरह तव्हां असां राज न्यूज़ ते स्क्रीन ते ॾिसी सघो था, जेकी पखियूं वग़ैरह ठहियल आहिनि। उन खां अलावा कई अहिड़ा शइ ठहियल आहिनि, गुमला वग़ैरह ठहियल आहिनि। मुंहिंजे पोयां बैकग्राउंड में मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे थो जेके थमला ठहियल आहिनि वणनि जा, जेके हिननि में वणूं ऐं नर्सरी वग़ैरह लॻाए हिननि खे माण्हू पंहिंजे घरनि ते रोशन बि करे था सघनि। कैमरामैन अब्दुल मुसवर जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, राज न्यूज़ हैदराबाद। जी।